अज जो वचन, चिंता जाए मिटे अहंकार, चिंता जाए मिटे अहंकार, तिस जन को कोई न पहुँचन हार, तिस जन को कोई न पहुँचन हार। हिन पद में सतगुरु वर्णन करे रहन त जिस प्रभु राखै जंहिंजी रक्षा भगवान करे, उन सां ई जुड़ियल हीअ पंक्ति त जंहिंजी रक्षा भगवान कंदा आहिनि उन जी चिंता ऐं अहंकार ॿई मिटी वेंदा आहिनि। चिंता हली वेंदी आहे, अहंकार मिटी वेंदो आहे। अहिड़े भक्त खे कोई पहुची नथो सघे। चओ हरे राम। हरे राम। चवण जो अर्थ आहे जंहिंजी बाह भगवान पकड़े वरिती, चवंदा आहिनि न सिर मस्तक रक्षा पार ब्रह्म। अगली पंक्ति चवनि था सिर ऊपर ठाडा गुर सूरा। त जंहिंजी बाह भगवान पकड़े वठे, जंहिंखे भगवान सहारो ॾे, त उन जी सभु चिंताऊं ख़तमु थी वेंदियूं। हा न, छो जो चिंता असां छो कंदा आहियूं? असां में ओतिरो बल न आहे जेतिरी मुसीबत साम्हूं आहे। जेकी परिस्थिति आहे, असां पंहिंजो पाण खे उन जे बराबरि योग्य न सम्झंदा आहियूं। अहिड़ी हालत आहे जंहिंसां असां साम्हूं उन खे चङी तरह संभाले नथा सघूं, या वरी एतिरो दुख आहे जंहिंखे असां सही नथा सघूं। त अहिड़ी तरह सां जीअं नंढो ॿारु हूंदो आहे, माता पिता हूंदा आहिनि त उनखे कोई भउ न हूंदो आहे, माता जे गोद में चढ़ी वेंदो आहे। त अहिड़ी तरह सां भगवान जंहिंजी रक्षा कंदा आहिनि उन भक्त जी सभु चिंताऊं हली वेंदियूं। हाणे आख़िरी ॻाल्हि आहे अहंकार, जेको बार बार जनम मरण जो कारण ठहंदो आहे, उहो अहंकार आहे। हा न, मां पढ़ो आहे, इहो ई आत्म ज्ञान आहे कि अंदरों आख़िरी सूक्ष्म अहम भाव बि मिटी वञे। इन जा बि कई रूप हूंदा आहिनि। धन दौलत, महल, गाॾी घोड़ा, इन्हनि जो माण्हू घमंड कंदो आहे, पंहिंजे शरीर जे गुणनि जो अभिमान कंदो आहे, ऐं ॿाहिरियों मिठो ॻाल्हाए झुकी करे अंदरि अहंकार कंदो आहे। उन जी बि भीतर हूंदो आहे सूक्ष्म अहम। वरी उन जे अंदरि महत्व हूंदो आहे कि कुझु त महत्व पंहिंजो सम्झंदा आहियूं असां। त प्रभुअ जी कृपा सां इहो जेको सभु तरह जो घमंड, अभिमान, अहंकार, अहम, महत्व जो जेको अहम भाव हूंदो आहे, सूक्ष्म अति सूक्ष्म अहंकार, इहे सभु मिटी वेंदा आहिनि। चओ हरे राम। हरे राम। जेतिरो दुनिया में असां झुकी करे हलंदा आहियूं, हथ जोड़े करे, कोई तारीफ़ कंदो आहे त चवंदा आहियूं न न न, भगवान जी कृपा आहे, असां में इहो गुण न आहे। छा अंदरि में हूंदा आहियूं? न हूंदा आहियूं। अंदरि ख़ुशी थींदी आहे असांखे, हा मां इन लाइक़ु आहियां, मां में हे गुण आहे। लेकिन ॿाहिरियों एॾो असांजो अहंकार एतिरो अंदरि लिकियलु आहे कि असांखे ख़ुदि खे बि पतो न पवंदो आहे कि अभिमान आहे अंदरि। चओ हरे राम। हरे राम। माण्हू किरी पए, चोट लॻे, खरोंच अची वञे, घाव ठही वञे त नज़र त ईंदो आहे हिते चोट लॻी आहे। कुझु बीमारियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि अंदरि, पतो ई न पवंदो आहे। ब्लड प्रेशर अची वियो, शुगर अची वई, कैंसर अची वई, उन जी वॾी वॾी जांचूं थींदियूं तॾहिं पतो पवंदो आहे। त अहिड़ी तरह सां इहे भीतर जी बीमारियूं ख़तरनाक, इन लाइ जांच जी ज़रूरत आहे। सतगुरुअनि जे ज्ञान रूपी MRI लॻे, एक्सरे लॻे, तॾहिं वञी पतो पए भीतर त कहिड़ी कहिड़ी अवस्था आहे असांजी। न त ॿाहिरियों त सभु झुकी करे हलंदा आहिनि, हथ जोड़े हलंदा आहिनि। चओ हरे राम। हरे राम। लेकिन भगवान जंहिंखे सहारो ॾियनि, चिंता जाए, चिंता वई मिटे अहंकार। अहंकार चयो मिटी वेंदो, रहंदो ई कोन। पोइ तिस जन को कोई न पहुचन हार। संसारी माण्हू उते नथा पहुची सघनि, उन जी बराबरी नथा करे सघनि। अभिमानु माण्हू, अहंकारी माण्हू, जंहिंखे धन दौलत, संसार जो, शरीर जो माण आहे। ॿियो अर्थ इन जो इहो आहे कि उन वटि काम क्रोध आदि विकार, भगवान जी माया तृष्णा बि नथी पहुची सघे। हा न, छो जो उनखे भगवान सहारो ॾिनो।
उते कोई पहुची न सघंदो, उहो वरी किरी न सघंदो। चओ हरे राम। हरे राम। इन करे असांखे छा करणु खपे भाई? असां में त अहंकार बि आहे ऐं चिंता त तव्हांखे पतो ई आहे। असां त छा चइजे महाराज, ओहो नंढी नंढी ॻाल्हि जी बि चिंता कंदा आहियूं, नंढी नंढी ॻाल्हि जी, थोरी थोरी ॻाल्हि जी। तव्हांखे ॿुधायोसीं न कि स्वामी राम सुखदास महाराजन ॿुधायो त उन्हनि वटि हिकिड़ो वॾो सेठ हूंदो हो ऐं ॾाढो ॾाढो समृद्ध, ॾाढो उन ज़माने जो करोड़पति। त उहो ॾाढो चिंता में रहंदो, दुखनि में रहंदो। त संतनि पुछियुसि त भाई तव्हांजो धंधो वंधो ठीकु हले थो, कोई कमी त न आहे? चई साईं ॾाढी कृपा आहे, ॾाढी ॾाढी अपार कृपा आहे, ॾाढो बढ़िया थो हले धंधो। अच्छा, त पोइ कोई शरीर में बीमारी त न आहे? न न न बाबा, पोइ तव्हां छाजे करे चिंता कंदा आहियो? चहिरो लथल आहे तव्हांजो, छो कहिड़ी फ़िक्र आहे तव्हांखे? चई साईं मां सच ॿुधायो, हा मां हिसाब किताब लॻायो पंहिंजे मुनीब खे चई करे त हिन महिल ताईं जेतिरी असांजी व्यवस्था आहे धन दौलत जी, ऐं जेकी असांजी संतान आहे, मूंखे पुट बि आहिनि पोटा बि आहिनि, उन हिसाब सां अचण वारी 7 पीढ़ियूं वेही करे खाई थी सघनि। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। पोइ ही सुठी ॻाल्हि कीअं साईं? 8वीं पीढ़ी छा खाईंदी? 7 पीढ़ियूं वेही करे बिना धंधो वापार किए खाई पी सघनि था, लेकिन मूंखे फ़िक्र इहा आहे कि 8वीं पीढ़ी छा खाईंदी? ओ हो स्वामी राम सुखदास महाराज खे ॾाढो दुख थियो, ॾाढी पीड़ा थी। संत अहिड़ा वचन न चवंदा आहिनि, लेकिन उनजे मुख मां निकिरी आहे। चवण लॻा सेठ जी, छा तुंहिंजी 8वीं पीढ़ी जेकी थींदी उहा छा लूली लंगड़ी पैदा थींदी, अंधी पैदा थींदी, बिना हथनि पेरनि जे पैदा थींदी? चई बाबा ईअं कीअं था चओ? पोइ तूं ईअं चिंता कीअं थो करे? अरे कई संत त अहिड़ा थिया आहिनि, अॼु आख़िरी हिन महिल जेको पियो आहे अॼु बि लुटाए छॾियूं, सुभाणे पाण ई भॻवानु खाराईंदो। चओ हरे राम। हरे राम। सदगुरु अमरदास महाराज जन हूंदा पाणी बि केरे छॾींदा, भई पाणी बि सुभाणे ताज़ो भरींदा। कमाल आहे, सभु लुटाए छॾींदा, सुभाणे वरी ॾींदो न दाता, त छा बुख में रहिजे हा? तोखे एतिरो पतो कोन्हे 8वीं पीढ़ी जेकी तुंहिंजी ईंदी पंहिंजी क़िस्मत न खणी ईंदी? उनजे क़िस्मत में भॻवानु छा अन्न जल न लिखियो हूंदो, ईअं ई पैदा कंदो छा? जेको जानवरनि खे पशु पक्षियुनि खे पाले थो, तूं उनजी चिंता थो करें जेकी 8 पीढ़ियूं पोइ पैदा थींदा। ऐं तूं हिन महिल जी चिंता नथो करें पंहिंजी, जो तूं हिन महिल वेंदे नरक वेंदे काॾे वेंदे, उनजी फ़िक्र कोन थी थिए तोखे? तॾहिं उनखे चेतना आई। चओ हरे राम। हरे राम। अहिड़ी त असां चिंताऊं कंदा आहियूं। ट्रैफिक पुलिस खे ॾिसी करे बि चिंता थींदी आहे असांखे, पतो न आहे पेनाल्टी न हणे, वरी अलाए छा करे। हा, हिकु ॾींहुं कोई 2-3 कलाक ग्राहक न आयो त दुकानदारनि खे चिंता थी वेंदी आहे। कमाल आहे। चओ हरे राम। नंढी नंढी ॻाल्हि जी चिंता, नंढी नंढी ॻाल्हि। कोई सामान न मिलियो त चिंता, भोजन पसंदि जो न मिलियो त चिंता थी वई। अहंकार त ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। अहंकार त महसूसु थिए त उहा बि भॻवान जी कृपा आहे कि असांजे अंदरि अहंकार आहे। इहो सम्झी सघण बि सभिनि जे बस जी ॻाल्हि न आहे। चओ हरे राम। हरे राम। अहंकार जा बि कई ॾाढा सूक्ष्म रूप थींदा आहिनि। कई बार लज बि अभिमान जे करे थींदी आहे, संकोच बि अहंकार जे करे थींदो आहे। भॻवान जे दर ते सेवा करण में संकोच यानी अभिमान आहे, ताड़ी वॼाइण में शर्म आहे यानी अभिमान आहे। चओ हरे राम। हरे राम। ॻाइण में शर्म थो अचे भॻवान जो भॼन कीर्तन, मतिलबु लज अभिमान जे करे थी थिए। कई तरह जा इन जा स्वरूप थींदा आहिनि। हाणे मीराबाई वई वृंदावन, तव्हां घटना ॿुधी आहे। उते महान दरवेश संत रहंदा हुआ, महात्मा जीव गोस्वामी, जिन जी भक्तमाल में कथाऊं ईंदियूं आहिनि। त माता मीराबाई जन उन्हनि सां मिलण विया, सेवक विया ऐं न्यापो खणी करे कि देवी मीराबाई मारवाड़ जी महाराणी भक्तिमती,
साध्वी थी वई आहे। यानी उन्हें कोई साधु या महिला साधुअ जो उन्हनि कोई महंतगिरी न खई। साध्वी यानी सुख भोग छॾे ॾिना ऐं भक्ति कंदी, इहा सची साध्वी थी वई बिना भेष पाए। त अंदरों जीव गोस्वामी चयो भाई असांखे त हाणे असां त भॻवान जो भॼन कंदा आहियूं ऐं स्त्रियुनि सां मिलंदा न आहियूं। उन्हनि जो अहिड़ो भाव हो कि भाई माण्हू बचियलु हुजे, ईअं न थिए विकार पैदा थिए, पंहिंजो भॼन कजे। छो जो हिकु त पोइ वरी हज़ार, पोइ त सभु मिलंदा अची करे। त महात्मा चयो असां मायुनि सां न मिलंदा आहियूं, स्त्रियुनि सां न मिलंदा आहियूं। उन सेवादारी अची करे माता मीराबाई खे हथ जोड़े चयो गुरुदेव चवनि था पिया असां स्त्रियुनि सां न मिलंदा आहियूं, असां केवल पुरुषनि सां मिलंदा आहियूं। त माता मीराबाई खिली वेठी मुस्कुराए करे चई काई ॻाल्हि न आहे, तव्हां पंहिंजे गुरुदेव खे हिकिड़ो संदेश ॿियो बि ॾींदव? हा मां चओ। चई पंहिंजे गुरुदेव खे चओनि असां त ॿुधोसीं वृंदावन में हिकु ई पुरुष रहंदो आहे जंहिंजो नालो परम पुरुष ठाकुर श्री बांके बिहारी भॻवानु आहे। हे वृंदावन में ॿियो मर्द काॾों अची वियो? चई माता, चई हा इहो न्यापो ॾियनि। सेवादारी वियो, चई साईं माफ़ु कजो, देवी मीराबाई तव्हांजे लाइ न्यापो ॿियो बि ॾिनो आहे। कहिड़ो? चई मीराबाई चए थी वृंदावन में ॿियो बि कोई मर्द अची वियो आहे छा? असां त ॿुधो आहे हिकु ई पुरुष रहंदो आहे बांके बिहारी भॻवानु। रोअण लॻा, अखियुनि में आंसू अची विया। चवंदा आहिनि खग जाने खग ही के भाषा, पक्षी ॼाणंदा आहिनि पक्षियुनि जी भाषा, हा न। शिव भॻवान तॾहिं गरुड़ जीअ खे कागभूषणी महाराज वटि मोकिलियो। हिकु लाइन चई मीराबाईअ जीव गोस्वामी सम्झी विया। आहा, चोट लॻी दिलि ते, आंसू विया अखियुनि मां, पेर हली पिया, डुकी करे अची करे प्रणाम कयूं। माता तोखे प्रणाम आहे, प्रणाम, मूंखे क्षमा कजां। मां सोचियो कोई साधारण स्त्री आई आहे, मूंखे पतो न हो त श्री कृष्ण जी कोई गोपी आई आहे। आहा, मां तोखे प्रणाम थो कयां। मुंहिंजा सौभाग्य आहिनि कि तो जहिड़े देवीअ जा मूंखे तव्हां जहिड़ी परम भक्तिमती देवीअ जा दर्शन थिया। त इहा भाषाऊं केरु सम्झंदो? छो जो कई भक्त इन भाव सां पूजा कंदा आहिनि कि असां सभु भॻवान जी गोपी आहियूं, गोपी भाव। असां भॻवान खे प्रीतम भाव सां पूजा था कयूं। इनखे कांत भाव चइबो आहे, इनखे माधुर्य भाव चइबो आहे कि पुरुष त उहे ई आहिनि। असां भले शरीर सां कुझु बि हुजूं, असां भॻवान जी प्रेयसी आहियूं। वॾा वॾा ॿुढा ॾाढ़ी मुछनि वारा बाबा जी बि साड़ियूं पाए करे कोई घुमंदा अथव। चओ हरे राम, हरे राम। इनखे माधुर्य भाव बि चइबो आहे, कांत भाव। त इहो अहंकार कि मां पुरुष आहियां, इहो बि न हुजणु खपे। छो जो आत्मा त बिल्कुलु न्यारी आहे पुरुष स्त्री ॿिन्ही जे स्वरूप खां। त इहो बि अहम न हुजे कि मां पुरुष आहियां। जानकारी अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन अहंकार न हुजे। चओ हरे राम, हरे कृष्ण। त इहो सभु कीअं मिटंदो साध संगत जी? छा असां ज्ञान तपस्या वॾा वॾा साधन करे सघंदासीं? न करे सघंदासीं। भजन करे था सघूं, प्रार्थना करे था सघूं। त हे दीन बंधु दीनानाथ भक्त वत्सल भगवान प्रभु कृपा कयो। हाँ, असांजे अंदरि त अनंत अवगुण आहिनि। प्रभु तव्हां पंहिंजे करुणा कृपा सां बाह पकड़े तारे वठो, दया कयो। मुंहिंजी करणी त निभाइण वारी कोन्हे, हाणे जहिड़ी आहियां प्रभु तुंहिंजी आहियां, तोखे ई निभाइणो आहे। तू ई कृपा करे भवसागर पार कर। उहे गुण न आहिनि त गुण ॾे, जेह जाने। प्रभु तूं चाहें त मूंखे ब्रह्म ज्ञान ॾे, तूं चाहें त आत्म ज्ञान ॾे, तूं चाहें त प्रेम ॾे, भक्ति ॾे, तूं चाहें त छा नथो करे सघे। असांजे अंदरि उहा सिक बि कोन्हे, प्यास बि कोन्हे, तड़प बि कोन्हे, लेकिन तूं चाहें त उहो बि ॾेई थो सघे। त कृपा कर। जो हूं सो हूं राम को। तुलसीदास जी चवनि था मां मञा थो मुंहिंजे अंदरि जेतिरा बि विकार आहिनि जबकि उहे निर्विकार आहिनि। असांजे अंदरि हज़ार दोष आहिनि, पर मां जहिड़ो बि आहियां राम जी जो आहियां। चओ हरे राम।